ठीक है दोस्तों, मैं ताजे मेज़बान ज़ाहिद राॼपर रोज़ाना रूटीन बुनियाद ते प्रोग्राम होंदो है सियासी कचहरी में जो मोज़ू है वो है जूं अखबारों छा थियूं लिखनि उन सिलसिले में असां अॼु ॾियारो आहे ख़मीस जो 19 अगस्त है हराम जो पासो 10 तारीख़ है। असां गॾु असांजो जेको महिमान दोस्त है सीनियर सहाफ़ी राणा महमद वो जॉइन किया है। अॼु पाण जेके अखबारूं आहिनि उन में पाण हलाल पुछंदासीं त अॼोकी अखबारूं छा थियूं लिखनि ऐं का सुठी असांखे ख़बर मिले थी या नथी मिले। पर उन खां अॻु हिकिड़ी रिक्वेस्ट कंदा आहियूं त असांखे जो प्रोग्राम जेका तव्हांखे मिलंदो त असांजे चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा, लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं जेका तव्हांजे साम्हूं घंटी नज़र अचे थी इन घंटीअ खे दॿाइणु न विसारींदा। राणा शर्मा भले कार तव्हांखे चवंदा आहिनि प्रोग्राम में असां तव्हां असांखे टाइम ॾिनो। अॼु जी जेका रोज़ाना पंहिंजी अख़बार जी ख़बर आहे, लीड ख़बर आहे उहा अफगानिस्तान जी सूरतहाल ते आहे। तव्हांखे ख़बर त आहे हींअर हार्ट इशू आलमी तौर ते अफगानिस्तान आहे, ज़ाहिरी ॻाल्हि अख़बारूं बि उन इशू सां भरियलूं आहिनि ऐं उन में लिखे थो त अफगानिस्तान में इक़्तिदार जी मुंतक़िली जो अमल शुरू, तालिबान ऐं कर्ज़ई में ॻाल्हियूं, कैनाडा जे तालिबान खे मञण खां इनकार, अमेरिका रक़ब तालिबान जे वरचण खां रोकण लाइ $9.5 मिलियन मुनज़्ज़म करे छॾिया, तस्लीम करण में तकड़ न कबी, वाइदा पूरा करण जो इंतज़ारु कंदासीं। हाणे शर्मत कीअं था ॾिसो अफगानिस्तान सूरतहाल खे? हाणे वरी कर्ज़ई सां बि ॻाल्हियूं कनि था तालिबान ऐं परदो पोइ थियो आहे त इक़्तिदार जेका मुंतक़िली आहे उहा लाशनि जे ढेरनि ते कान थी आहे, पुरअमन थी आहे। पोइ जेका बि आहे असां उनखे तालिबान खे मञूं या न मञूं उन नज़र सां केतिरा मुतफ़िक़ हुजो, पर परदो पोइ थियो आहे त अफगानिस्तान में का खूनरेज़ी न थी आहे ऐं इक़्तिदार जो कर्ज़ई सां ॻाल्हि ॿोल बि थिए थी। माना इक़्तिदार में लॻे थो त का घणी भाईवारी हीअ करणु चाहिनि था त सभु ज़रूरु इक़्तिदार में कनि हुजनि। इन सूरतहाल खे तव्हां किथां ॾिसो? ही आलमी लेवल ते वॾो इशू आहे ऐं अफ़गानिस्तान जी जेका सूरतहाल रही आहे 40 सालनि खां जंग जी हालत में रही आहे हीउ मुल्क ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे नेटो फोर्सिस ऐं अमरीका जेको आहे 20 साल इन्हनि खे ख़तमु करण जे लाइ कोशिशूं कंदा रहिया, पर इन्हनि पंहिंजे पाण खे मज़बूत कयो आहे। ऐं तालिबाननि जो चवणु आहे त असां जेको 20 साल पहिरियां असां जो इक़्तिदार संभाले कमु कयो हुनजे भेट में असां हींअर घणो तब्दील थी चुका आहियूं ऐं दुनिया सां गॾिजी हलंदासीं। पर ॿिए पासे वरी अक़वाम आलम जेका आहे अॼु बि जेको आहे वज़ीर अज़म बरतानिया जेको आहे फ़ोन कई आहे अमरीकी सदर खे त अक़वाम मुतहिदा खे घुरिजे त इन्हनि खे हिकदमि तस्लीम न कयो वञे ऐं इहे जेके हिननि जा असां मंजमत कया आहिनि त इहा हिकिड़े क़िस्म जी रुकावटूं आहिनि त तालिबान खे मुश्किलातूं पेश अचनि त ॾिसूं त हीअ छा था कनि। ऐं पहिरियों भेरो थियो आहे त हुननि आम माफ़ीअ जो ऐलान कयो आहे ऐं अफ़गानिस्तान में हू चाहिनि था त अमन मान जी सूरतहाल बहितर रहे। अच्छा, इन खां ॿी ॾुखोईंदड़ ख़बर जेका आहे त उहा आहे त मलान लाइ पतो ॾींदड़ मोहम्मद अली शाह सुतो 66 शहरी कोरोना तां ज़िंदगी जी जंग हाराए विया। यार गुज़िरियल केतिरे अरसे खां शाह साहब मोहम्मद अली शाह साहिबु मलान जा हक़नि लाइ त जदोजहद कंदो रहियो, पर डिघी ऐं भंडार जेके भेट आहिनि उन्हनि ते वफ़ाक़ी वलार जे ख़िलाफ़ु ऐं त शहर जे ख़िलाफ़ु हुन वरी जदोजहद कई आहे, पाणीअ लाइ वरी जदोजहद कई आहे ऐं हिकिड़ी ॾुखोईंदड़। मोहम्मद अली शाह हिकिड़ो नामियारो असांजो हितां जो समाज सुधारक रहियो आहे ऐं उन मुख़्तलिफ़ इशूज़ ते पंहिंजे पाण खे मञायो आहे। जीअं तव्हां ॻाल्हायो त हीअ असांजो हिकिड़ो क़ौमी नुक़सानु थियो आहे ऐं उनजी जेको विछोड़ो आहे उहो ॾुखोईंदड़ आहे। अच्छा, हाणे अवामियाज़ ते अचूं था। अवामियाज़ हिकिड़ी सिंध जी साख़त कंदड़ हिकिड़ी बहितरीनु अख़बार आहे ऐं उनजी लीड ख़बर त आहे अफ़गानिस्तान जी, पर उन में आहे त तालिबान जूं कर्ज़ई अब्दुल्ला ऐं हिकमतियार सां मुलाक़ातूं, हेबत ला इम्कानी तौर सरबराह मुक़ररु। माना सभिनी धुरनि सां जेको खणी हिनखे हलणु चाहिनि था। उनखां पोइ जेका सुपर लीड ख़बर आहे उहा आहे 50% पाणीअ ते धाड़ो, सिंध सरकार पारां आशूरे बैदि एहतिजाज जो ऐलान। हाणे सिंध सरकार अमली तौर कुझु करणु तयारु न आहे। माण्हुनि खे पाणी कोन थो मिले, बोर जी सूरतहाल जे करे माण्हुनि खे पाणी कोन मिलियो, सॼी सिंध में एहतिजाज पियो हलियो। हाणे पंजाब वरी 50% पाणी ते धाड़ो हणी घटाए छॾियो आहे, जंहिंजे सॼी सियासी जेका मुइशत जो दारोमदार आहे पाणी ते आहे उहो सॼो तबाह थी थो वञे। तव्हां इन सूरतहाल खे कीअं था ॾिसो? ऐं हीअ जेका सिंध सरकार आहे गुज़िरियल 13 सालनि खां माण्हुनि खे सिर्फ़ु लॉलीपॉप ॾींदी पई अचे, उहे उनजा जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि, बुनियादी मसइला अॼु ताईं हल न थिया आहिनि। ऐं जॾहिं बि इन्हनि खे ख़तरो थींदो आहे त पंहिंजो को न को जीअं क़ौम परस्तनि में माण्हुनि जो एतमाद बहाल थियणु शुरू थींदो आहे या का अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे त हीअ अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कंदा आहिनि जंहिंसां वफ़ाक़ जे ख़िलाफ़ु जेको आहे सिंधी माण्हुनि जो जेको हिकिड़ो सेंटीमेंट आहे उनखे उभारियो वञे ऐं पंहिंजो फ़ाइदो वरितो वञे। त मां नथो सम्झां ऐं हीअ 50% पाणी जी खोट जी जेकी ॻाल्हि आहे इहा तव्हां इर्सा में एहतिजाज कयो, तव्हां जेको तव्हां वटि पार्लियामेंट आहे, तव्हां वटि वॾा वॾा ताक़त जा जेके इदारा आहिनि
उन्हनि जे भेट में इहे सिर्फ़ु सियासी बयानबाज़ी करे ऐं पंहिंजो माण्हुनि खे मिटी पॉलिसी रहे थी होॾे जीअं हिन में चीफ जस्टिस वारो मसइलो थियो त वफ़ाक़ में जेको हिन नुमाइंदा हिमायत करे छॾी जॾहिं पार्लियामेंट्री कमेटी जेका आहे उन में जॾहिं उहो जज जी मुक़ररी वारी ॻाल्हि अचे थी त उते पीपल्स पार्टी जेको आहे वफ़ाक़ जी हिमायत कई आहे पीटीआई जी हिमायत कई आहे ठीक शायदि पाणी वारे मसइले ते बि साॻी ॻाल्हि साॻी सूरत रहे थी जंहिंजे करे सिंध खे पंहिंजो पाणी नथो मिले इन खां पोइ असांजी अख़बार आहे कावश जी लीड बॉक्स आहे अफगानिस्तान जे मसइले ते पर अफ़सोस जेकी ॻाल्हि आहे त हिकिड़ो फोटो जेको छपियो आहे हिकु ब्यूटी पार्लर ॿाहिरां लॻल औरत जी तस्वीर ते रंग हारियो पियो वञे ऐं होॾां चवंदा तालिबान भला तालिबान आहिनि ऐं सभिनि खे आज़ादी ॾिनी वई आहे ऐं मथां ॿिए पासे वरी इहा हिकिड़ी अलमियो इहा त इस्लाम में औरत खे पर्दो करणु लाज़िम करार ॾिनल आहे ऐं औरतुनि जे हवाले सां जीअं तालिबाननि चयो आहे त हू शरीयत मुताबिक़ जेके बि हुननि खे हक़ हासिल आहिनि उहे सभई कम करे सघनि थियूं पर हीअ जेको तस्वीरूं जेके माना औरतुनि जी तस्वीरूं जेके आवेज़ा थियल आहिनि उन्हनि ते हिननि रंग हारण इहो माना ज़रूरु तालिबाननि में कुझु अहिड़े माण्हू आहिनि जेके नथा चाहिनि त अहिड़े क़िस्म जूं माना उहे हुजनि रिवायत हुजे पर हू पंहिंजे पाण खे हिकिड़ी फलाही रियासत जो जेको मंज़र ॾियणु चाहिनि था या इस्लामी रियासत जो मंज़र ख़राबु ॻाल्हि आहे का सुठी ॻाल्हि आहे माना कावश जी लीड ख़बर इहा ई आहे तालिबान खे इख़्तियार मुंतक़िल करण जो अमल शुरू वफ़द जी काबुल में करज़ई अब्दुल्ला ऐं गुलबदीन सां ऐं मुलाक़ात इहा साॻी सूरताल तव्हांजे साम्हूं अचे थी अच्छा अब्दुल्ला गुलबदीन हिकमतियार ऐं करज़ई इहे हिकमतियार जेको आहे उहो वज़ीर आज़म रहियो आहे ऐं ॿई जेके इहे सदर रहिया आहिनि ॿई त इन्हनि खे अफ़गानिस्तान जे माण्हू जे जेका नफ़्सियात आहे उहा सम्झनि था ऐं सरबराह रहिया आहिनि इन्हनि खे तजुर्बो आहे इन जी ॻाल्हियुनि मां इहो लॻे थो त सियासी तौर ते जेको मंज़र नज़र ईंदो अॻिते मुस्तक़बिल में उहो हिकिड़ो क़ाबिल क़बूल हूंदो सॼे अफ़गानिस्तान जे अवाम लाइ अॼु वरी ॿी कावश टे कालम ख़बर आहे हिकिड़ो ॾींहुं अॻु ई जेका सूरताल हुई त जेको रणजीत सिंह जो मुजस्मो हुनखे टातो पियो ऐं अॼु वरी हिकिड़ी सूरताल साम्हूं आई आहे जेका लाहौर में औरत खे कपिड़नि खां आदियो कंदड़ 400 जवाबदार न पकड़िया पुलिस नाकाम वज़ीर आज़म जो नोटिस मीनार पाकिस्तान वटि टिकटॉक वीडियो ठाहींदड़ औरत आशा अकरम सां पेश आयल वाक़े ते सुञाणंदड़ रुकावट यार 400-500 माण्हू हुआ जेके औरत खे गिलेदार रहिया ऐं औरत जॾहिं इंकशाफ़ कयो आहे तॾहिं हीअ ॻाल्हि ज़ाहिर थी आहे हुकूमत हिन ते ख़ामोशी औरतुनि जी एॾी वॾी तज़लील ते असांजे हिन पाकिस्तान में मां सम्झां थो त वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान बि हिन ॻाल्हि जो नोटिस वरितो आहे पर उहे जेके बि नोटिस वठंदो आहे त उन में कमु थियण बदिरां उनखे अञा उभारियो वेंदो आहे या का उन में का चङाई न थींदी आहे पर हीअ हिकु अलमियो आहे असांजो मुआशिरो केॾांहुं पियो वञे हिकु औरत जी तज़लील ऐं 400 माण्हू माना इज्तिमाही तौर ते उहे गॾिजी तौर ते उहो ॾोह कनि था ऐं उहो ॾोह बि जेको आहे न पंजाब पुलिस खे नज़र थो अचे न पंहिंजे वफ़ाक़ जे इदारनि खे नज़र थो अचे जॾहिं औरत पाण पंहिंजी ॻाल्हि करे थी ऐं उहा वीडियो बि वायरल थी आहे जंहिंसां उन में तमामु घणी उन औरत सां बदतमीज़ी कई वई आहे इहे असां सम्झूं था त हैवानी बघड़ आहिनि इहे मुआशिरे जे लाइ नासूर आहिनि ऐं इहो गॾियल तौर ते असांजो समाज जेको आहे उहो पस्तीअ जो शिकार आहे ऐं असांजी अख़लाक़ी क़दुर एतिरा किरी चुका आहिनि जो असां इन्हनि ॻाल्हियुनि जा पाण ज़िम्मेवार आहियूं छाकाणि त हुकुमरान जेके आहिनि उहे जेकॾहिं सख़्तु एक्शन वठंदा ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ तॾहिं अहिड़ा वाक़िया पेश थियनि कानूनी हुकुमरानी मज़बूत करणी पवंदी जॾहिं कानूनी इदारा असांजा मज़बूत हूंदा तॾहिं इहे वाक़िया रोकी सघंदा न त हिन महिल ताईं हिन औरत खे बजाए पाण जेको आहे हुकूमत खे नोटिस ॾेई वठण घुरिजे हा इहे माण्हू ऐं 400 माण्हू जॾहिं तव्हां हुन वटि जा फुटेजिस तव्हां वटि मौजूदु आहिनि त अञा ताईं हिकु बि माण्हू गिरफ़्तार थियो आहे हिकिड़ी अफ़सोसनाक सूरताल आहे ऐं असां रोज़ानी इबरत साम्हूं आहे इबरत जी जेका लीड ख़बर आहे सा अफ़गानिस्तान जी सूरताल बाबति आहे ऐं सुपर लीड वरी शेख रशीद खे ॾिनी अथनि त को सुपर पावर किथे में पाकिस्तान खे बाईपास नथो करे सघे असां ख़िलाफ़ु हाईबर्ड वार जारी आहे शेख रशीद जी करे त धुआंधार प्रेस कॉन्फ्रेंस हुई ऐं वीडियो टीवी चैनल ते तव्हां ॾिठी पई अॼु सुपर लीड आहे हिन में केतिरा ॾिसो सूरताल खे तव्हां शेख रशीद जे बयाननि मां कॾहिं कॾहिं खिल ईंदी आहे इहे अहिड़ा क़िस्म जा बयान ॾींदो आहे माना तव्हां कुझु बि नथा करे सघो जॾहिं त इहो शेख रशीद पंहिंजे पाण खे चवंदा त मां गेट नंबर 4 जी पैदावार आहियां जेको पाण डिक्टेशन ते हलंदो आहे उहो वरी दावा थो करे त असां
खे केरु बि डिक्टेशन नथो ॾेई सघे माना इन जे कोले फेल में तज़ाद नज़र थो अचे ऐं जेके बि सुपर पावर आहिनि दुनिया में सूरतहाल जेका ॾिसण में अचे थी शेख रशीद जेके ॻाल्हियुनि मां या इमरान ख़ान बयानु ॾिए थो त पाकिस्तान ख़ुशि आहे त तालिबान जेको हुकूमत ते कब्ज़ो असल में शेख रशीद या इमरान ख़ान इहे ख़ौफ़ में वरितल आहिनि छाकाणि त तालिबान जी ताक़त जेका आहे उहा इन पूरे ख़िते में एतिरी तक मज़बूत आहे जो तव्हां ॾिसो त जॾहिं पाकिस्तान में बि जेके बि मुल्ला एहतजाज कंदा आहिनि या जेके इन सां थोरो बि माना वाबस्तगी रखंदा आहिनि त सॼो पाकिस्तान जेको आहे उहो जाम थी वेंदो आहे ऐं मीडिया बि कवरेज न मिलंदी आहे ऐं माना पाकिस्तान जा समूरा इदारा जेके लॉ इन्फोर्सिंग एजेंसीज़ आहिनि उहे बि सम्झो त हिकिड़े क़िस्म जा लाचार बणियल नज़र ईंदा आहिनि जॾहिं इहे मुल्ला रोडनि में रस्तनि ते निकिरंदा आहिनि त इहे उन्हनि जी हिमायत में बयानु ॾियण ते मजबूर आहिनि इमरान ख़ान या शेख रशीद जहिड़ा माण्हू त जीअं उन्हनि जी हमदर्दी हासिलु कजे ऐं उन्हनि खे पंहिंजो करे रखिजे वरी पोइ माना इंतिहा पसंदि खे हथी ॾियणी आहे बिल्कुलु इहा जॾहिं त इन जे भेट में मां भले असांजो माना बिलावल भुट्टो ज़रदारी कुझु बि आहे पीपल्स पार्टी कुझु बि आहे कॾहिं बि उन्हनि इंतिहा पसंदीअ खे हथी ॾियण में माना उन्हनि उहो अमल न कयो आहे उहे हमेशह उन्हनि खे निंदियो आहे ऐं इहो ई सबबु आहे जो शहीद बेनज़ीर भुट्टो साहिबा खे बि मारण में जेको आहे एॾियुनि ई क़ुवतुनि जो हथु आहे जेके इंतिहा पसंदीअ खे हथी ॾियनि थियूं ऐं महिरबानी राणा शर्मा साहिबु दोस्तो जीअं त असां ॾाढो जेके ख़बरूं हुयूं अॼु लीड ख़बरूं हुयूं ऐं अहम ख़बरूं जेके रोज़ानी पंहिंजे सिंधी अख़बारुनि में हुयूं उन ते उहे तव्हांखे ॿुधायूं उन ते तबसरे में शामिलु हुयो राणा शर्मा महमद असां सीनियर सहाफ़ी ऐं सॼी सूरतहाल पाण तव्हांखे ॿुधाई अफ़गानिस्तान जी सूरतहाल अफ़गानिस्तान में इक़्तिदार जी मुंतक़िली जो अमल जेको शुरू पियो थिए ऐं उन में बाहिवारी थिए पई पाणी जी सूरतहाल छा आहे जेका सिंध में सूरतहाल आहे उन खां सवाइ असांजो नामियारो समाज सुधारक साईं मोहम्मद अली शाह साहिबु गुज़ारे वियो आहे ऐं उन ते पाण ॾुखु वंडियूं ऐं उनजी जेका अमली जदोजहद आहे ऐं उन ते पाण ॻाल्हि ॿोल कई जेका ॿिया मतिलबु इशूज़ आहे उन ते सॼी ॻाल्हि ॿोल कईसीं ऐं सुभाणे ताईं ॾींदा ज़ाहिद राजपर खे इजाज़त अलाह